नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में खबर ॾींदा हलूं त भरयासिटी में नाई محرم الحرام عاشوري जी रात ते عزادارن पारां मातमी जलूसनि ऐं मजलसनि जा सिलसिला जारी आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भरयासिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदी मंगी पंहिंजी रिपोर्ट में। सॼे सिंध जी भरयासिटी में भी क़दीमी मातम जो सिलसिलो जारी है। अॼु आशूरे जी रात है। मुख़्तलिफ़ पिड़नि जो मातमी जुलूस अची हिते मरकज़ी इमाम बारगाह ते अची गॾु थियो आहे, जिथां जेको आहे सो मरकज़ी इमाम बारगाह मां ही मातमी जुलूस बरामद थींदो, जेको मुख़्तलिफ़ पिड़नि खां थींदो। राति देर सां वापसि साॻे ई पिड़ ते अची नहर थींदो। इन सिलसिले में अचो त आज़ादारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। ऐं हे साईं इमाम अली शाह जे दौर खां बि अॻु जो मातम आहे ऐं काफ़ी इनखे जेको आहे सो हिकु सदी थी वई आहे त हिते आज़ादारी हले पई थी। ऐं हीअ जेके नगारा आहिनि इहे साईं इमाम अली शाह जे हथनि जा आहिनि, हे उन टाइम जा आहिनि ऐं हिननि नगारनि खे तक़रीबन 70 साल थी विया आहिनि, जंहिंखे असां संभालींदा था अचूं। ऐं असांजी हिते ड्यूटी लॻल आहे। हर मुहर्रम जॾहिं बि थींदो आहे तॾहिं असां हिते नगारनि ते पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहियूं ऐं मोमिन आज़ादारी कंदा आहिनि। ऐं शौक़ सां आज़ादारी जेका थींदी आहे उहा नगारे खे, छो जो काफ़ी मोमिन हिन नगारे खे घणो पसंदि था कनि। ऐं जेको कारे गिलाफ़ वारो ताज़ियो वॾो जेको ताज़ियो आहे उहो साईं इमाम अली शाह जो आहे ऐं जेका शबी आहे उहा बि साईं इमाम अली शाह जी आहे। ऐं काफ़ी ज़माने खां वठी हिते जेको आहे इहे ताज़िया सिंगारींदा था अचूं ऐं आज़ादारियूं थींदियूं थियूं अचनि। इन कुल काइनात मौला हुसैन अलैहिस्सलाम जी जेका क़ुर्बानी आहे सभिनि खां अफ़ज़ल आहे ऐं मौला हुसैन जे आज़ादारी न कॾहिं रुकी आहे न रुकंदी। असां आज़ादारी मौला हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में हीअ इन पिड़ खां शुरू थींदी आहे, पोइ सॼे शहर मरकज़ी इमाम बारगाह खां वठी शुरू थींदी आहे, पोइ सॼो शहर में तक़रीबन इमाम बारगाह हितां वेंदासीं जोगिन जो पिड़ बि सॾिबो आहे। वरी अॻियां वेंदोसीं साईं शमन जो इमाम बारगाह, वरी शमन खां पोइ दर बतूल जूणे जा इमाम बारगाह, वरी हेॾो साईं मासूमियन, वरी साईं लौंग शाह जो पिड़, साईं परेल शाह जो पिड़, साईं कलोड़ा कॉलोनी इमाम बारगाह अबू तालिब अलैहिस्सलाम, वरी साईं मेमुननि जो का पिड़ सॾिबो आहे गालबानी मौला, वापसी वरी साॻी इमाम बारगाह ते हिते नहर थी। बालकनि जो वॾो शान आहे। जीअं हर साल जीअं थींदो आहे साईं जन साईं हसन अली शाह पाण साईं जन सां गॾु आहिनि काफ़िले सां, उनजी अॻुवाणीअ में सॼो काफ़िलो निकिरंदो आहे। असां जेको बि अमिलो असांजो पुलिस जो आहे असां साईं सां गाॾ आहियूं। असां मुस्लमान असांखे इन खां वधीक ॿी का शइ न आहे। मालिकनि क़ुर्बानी असांजे करे ॾिनी त असांजे मुस्लमान खे बचाइण जे लाइ, न त हुनखे त अहिड़ी का ॻाल्हि कोन हुई। भरयासिटी जी जेकी आज़ादारी आहे क़दीमी घणनि सालनि खां वठी हलंदी आहे। साईं नूर मोहम्मद शाह जे दौर खां वठी हाणे उनजा जेके फ़र्ज़ंद आहिनि सैद मुराद अली शाह जा उनजा फ़र्ज़ंद आहिनि, सैद हसन शाह, उनजे सिलसिले हलंदी बि अचे। ऐं तक़रीबन हिते 18 खां 20 पिड़ आहिनि जेके हिते अची मरकज़ी इमाम बारगाह ते गॾु थींदा आहिनि। जेको हितां हाणे जुलूस निकिरंदो इहो साईं जे पार्क ते, पार्क खां पोइ लोंग शाह ते इहो मुक़ररु पंहिंजे रस्तनि तां थींदो, हिते ई नहर थींदो। उन में टाउन कमेटी ॾींहं राति वर्क करे जेको आहे घिटियुनि में ऐं जेके रूट मातमी रूट जे हवाले सां जेके पाणी बीठल हुयो उहो हुननि कढाए वरितो। हाणे तव्हां पाण ॾिसी सघंदा हूंदो त हिते को बि पाणी न आहे गॾु। नाज़रीन, तव्हां भरयासिटी जे आज़ादारनि जा वीचार ॿुधायो। हिननि जो इहो चवणु हुयो त हज़रत इमाम हुसैन जी लाज़वाल क़ुर्बानी जे करे असांखे दीन इस्लाम मिलियो था। हिननि जो इहो चवणु आहे त भरयासिटी हिकु पुरामन शहर आहे जिथे क़दीमी 150 साल खां क़दीमी मातमी जुलूस हर साल जेको आहे सो मरकज़ी इमाम बारगाह मां बरामद थींदो आहे, जेको मुख़्तलिफ़ शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि खां थींदो, वापसि मरकज़ी इमाम बारगाह ते अची नहर थींदो आहे। जॾहिं त भरयासिटी जा ताज़िया पिणु क़दीमी ताज़िया आहिनि, जेके 150 साल क़दीमी ताज़िया आहिनि। इन सां गॾो गॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पुलिस जेको आहे सो बहितरीन सिक्योरिटी जा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रही आहे। मातमी जुलूस में शामिल थींदड़ हर आज़ादार खे जेको आहे सो चेक करे मातमी जुलूस में शामिल थियणु ॾिनो पियो वञे। कैमरामैन पा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी, भरयासिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।